इशूज़ में भलीकार आऊं आहियां सुभान खोसो। नाज़रीन, सिंध सरकार इहो फ़ैसिलो कयो आहे त जेका सिंध में मंशिया जी लानत आहे उनखे मुकमल तौर ते ख़तमु करायो वेंदो। अहिड़नि ऐलाननि खां पोइ एकड़ो ॿेकड़ो हंधनि ते मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं बि थींदे नज़र अचनि पियूं। उन सां गॾु अहम ॻाल्हि इहा आहे त पुलिस पंहिंजे ई पटे भाइनि ख़िलाफ़ भी कार्रवायूं शुरू कयूं। मुख़्तलिफ़ ज़िलनि में पुलिस एहलकारनि पुलिस ऑफिसरनि खे मंशियात फ़रोशनि जो सहूलियतकार हुजण जे इल्ज़ाम में बी कंपनी कयो वियो आहे, पर उन बावजूद बि सिंध में जेका मंशियात जो विकिरो आहे उहो जारी आहे। हैदराबाद में हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे जिते हिकु औरत खे क़तलु कयो वियो आहे। मुबैना तौर ते ॿुधायो वञे थो त मुड़ुसु आइस जो मवाली हो, उनखे क़तलु कयो आहे। छा सूरत हाल आहे? जेका पुलिस लिस्टूं तयारु कयूं आहिनि, सिर्फ़ु हिन वक़्त ताईं जेका सूरत हाल नज़र अचे पई उन में पुलिस एहलकारनि जा नाला ज़ाहिर कया विया आहिनि। छा उहे मंशियात डीलर जेके मुख़्तलिफ़ ज़िलनि में ही जेका ज़हर आहे पहुचाइनि था उन्हनि जे ख़िलाफ़ु कॾहिं कार्रवाई थींदी? मुख़्तलिफ़ ज़िलनि जो जाइज़ो वठंदासीं त छा सूरत हाल आहे, छा वाक़ई सरकार जे फ़ैसिले खां पोइ पुलिस इदारा संजीदा नज़र अचनि पिया। मुख़्तलिफ़ ज़िलनि जो जाइज़ो वठंदे असांखे हैदराबाद मां जॉइन कयो आहे असगढ़ खानोटी साहिब आहिनि, असांजा रिपोर्टर आहिनि। हनीफ़ सुहाग साहब असांजा लाड़काणे जा रिपोर्टर आहिनि, उहे असांखे कुझु देरि में जॉइन कंदा। हारून गोपांग साहब बदीन जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। ज़ाहिद नून साहब शिकारपुर जा रिपोर्टर, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। लतीफ़ लेगारी साहब असांजा मीरपुर माथेलो जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। तव्हां सभिनि साथियुनि जी महिरबानी। हारून साहब, तव्हां खां शुरूआति कंदुसि। बदीन ज़िले में बि तमामु वॾी मिक़दार में जेको मंशियात जो विकिरो आहे उहो जारी आहे। अक्सर वक़्तनि ते तव्हां रिपोर्ट कंदा रहिया आहियो। छा सूरत हाल आहे? सरकार जे हिन फ़ैसिले खां पोइ संजीदगी नज़र अचे पई या बसि एकड़ो ॿेकड़ो हंधनि ते कार्रवायूं करे हिकु अधु पुलिस एहलकारनि खे बी कंपनी करे सॼे मामले खे लहे मिटी कयो वेंदो? आहे छा सूरत हाल? जी सवादा, बदीन ज़िले जी सूरत हाल का एतिरी वॾी तब्दील न थी आहे मंशियात जे कारोबार बंदि थियण जे हवाले सां। सिंध गवर्नमेंट जो जेको फ़ैसिलो आहे या IG सिंध जो जेको फ़ैसिलो आहे ऐं उन्हनि जेको ज़िले लेवल ते जेके हिदायतूं जारी कयूं आहिनि उन हवाले सां ज़रूरु छापा लॻण शुरू थिया आहिनि। कुझु माण्हू उन में ॿधा आहिनि, लेकिन जेको आहे कारोबार मंशियात जो जेको आहे उहो घटियो हुजे या मुकमल बंदि थियो हुजे, अहिड़ी सूरत हाल नज़र नथी अचे। ऐं सम्झां थो त उन ते 10 खां 15% कमु थियो हूंदो। ऐं बदीन ज़िले में मुख़्तलिफ़ शहरनि जीअं बदीन आहे, कढण आहे, ऐं पंगरियो, टंडो भाॻो आहे, कड़ियो कुंवर ऐं मातली ऐं ॿियनि शहरनि में बि छापा पुलिस हया आहिनि। जेके नंढा नंढा केबिन वारा जेको मंशियात विकिरो कनि था या जेके पीअण वारा आहिनि उन्हनि जे जेको आहे दुकाननि ते छापा हया विया आहिनि, FIR बि कटियूं वयूं आहिनि। ऐं उन खां अलावा बदीन ज़िले जा 6 एहलकार जेके मंशियात जे कारोबार कंदड़ माण्हुनि जी जेका सरपरस्ती कनि था या उनजी सहूलियतकारी कनि था, उन्हनि 2 हेड कांस्टेबल आहिनि ऐं 6 पुलिस एहलकार आहिनि जिन खे नौकरियुनि मां पिणु जेको आहे बरतरफ़ कयो वियो आहे SSP बदीन तरफ़ां। ऐं जॾहिं त इहो पिणु ज़रिया ॿुधाइनि था त लिस्टूं जेके आहिनि उन्हनि में अञा बि इज़ाफ़ो थींदो। ऐं छाकाणि त जेका कार्रवाई थियणु खपे त असल जेके डीलर आहिनि उन्हनि ते थियणु खपे, उहे डीलर अञा ताईं बदीन ज़िले मां को बि जेको आहे गिरफ़्तार न थियो आहे। ऐं जेका हुनजा सहूलियतकार आहिनि, जेके हिनखे इन्वेस्टर आहिनि, इन्वेस्ट कनि था मंशियात जे पैसनि में, उहे इन्वेस्टर बि जेके न ई आइडेंटिफाई थिया आहिनि, ज़ाहिर थिया आहिनि, न ई उन्हनि ते का पंहिंजो सख़्ती थी आहे। लेकिन जेको आहे इहो ज़रूरु थियो आहे त पुलिस जी वठ पकड़ ऐं ॿियनि ज़िलनि में वठ पकड़ असां वटि हिकिड़ो 2 अहिड़ा मंशियात फ़रोश आहिनि जिन्हनि खे हाफ़िराई बि कयो वियो आहे, जंहिंजे करे थोरो घणो जेको आहे डपु थियो आहे मंशियात फ़रोशनि खे, जंहिंजे करे आम जेका शइ मिलंदी मंशियात शहरनि में, बाज़ारनि में या जेको मुख़्तलिफ़ घटियुनि पाड़नि में, उहो आहे फ़िलहाल जेको आहे उनजी जेका आहे वठण वारो जेका अप्रोच आहे उहा थोरी घटि थी आहे ऐं ॾुखी थी आहे। अॻे आम डपु ॾा हो कोन, ऐं माण्हू आम वञी जेको आहे दुकान तां वखर वांगुरु वठी ईंदो, त उहा शइ थोरी ॾुखी आहे। उहा शइ जेको आहे ॾुखी थी आहे। ऐं मुख़्तलिफ़ जेके पुराणा मंशियात फ़रोश हुआ जेके नाले वारा जेके वॾा ॾोहारी हुआ, उन्हनि जे घरनि ते या उन्हनि जे ॻोठनि में उहा मंशियात टेलरनि जी सूरत में लहंदी हुई, त उहे जेके आहिनि उहे बि हंधि तब्दील थिया आहिनि। असां वटि आइस जो बि जेको आहे
वॾो हिकिड़ो कारोबार हलंदड़ आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ माण्हू हिते वापराइनि था। आइस बि जेको ख़तरनाक हिकिड़ो नशो आहे जेको आम थी वियो, उन ते बि थोरी घणी जेका सख़्ती थी आहे त उहो जेको आम जेको माण्हू वापराए थो हिन में उनखे थोरो मिलणु ॾुखियो थी वियो आहे। सही। असां वटि जेका आहे शहरनि जी जेका सूरत हाल हुई, अॻे शहरनि में टेला लहंदा हुआ या मज़दाऊं ईंदियूं हुयूं या कारूं उनखे कटा खणी ईंदा हुआ त उहे ॻोठनि में शिफ्ट थी विया। त ॻोठनि में जेके ॾुआरी क़िस्म जा माण्हू अॻे रिढ चोरी बकरी में चोरी कंदा हुआ, शोर हुआ, उन्हनि वरी पंहिंजो धंधो चेंज करे मंशात तरफ़ अची विया ऐं उन्हनि पंहिंजनि ॻोठनि में मंशात लाराइण शुरू कई। उते ई जेको आहे गाॾियूं अची थंभ कंदियूं, उतां खां पोइ वरी उहा मुख़्तलिफ़ शहरनि में डिस्ट्रीब्यूट थींदी त उन्हनि ते बि कुझु छापा लॻाइनि। ॿ टे अहिड़ा जेके आहिनि मंशात फरोज़ जंहिं ते एफआईआरूं कटियूं आहिनि जेके अच्छा हारून साहब की हिते तव्हांजी छा मालूमात आहे जेके मंशियात ज़ाहिरी ॻाल्हि आहे बदीन ताईं पहुचे थी, पहुचाइण वारा जेके माण्हू आहिनि उनजे ख़िलाफ़ का इम्कान आहिनि कारवाई थियण जा, उन्हनि जेको लिस्टूं उन्हनि जी बि तयारु थियूं आहिनि या सिर्फ़ु पुलिस एहलकारनि जूं लिस्टूं तयारु थी सघियूं आहिनि? बसि जेको आहे दुनिया उमीदनि ते क़ाइमु पए त उन्हनि ते थींदो। अॻे न थियो आहे, मादी में ईअं न थियो आहे त जेके मंशात बदीन ज़िले जे अंदरि आणनि था जेके डीलर आहिनि उन्हनि ते को क़दम खजे ऐं उहा शइ नज़र कोन थी अचे। पुलिस जा ज़रिया इहो ॿुधाईंदा त उन्हनि जूं लिस्टूं जेके आहिनि कैटेगरीज़ वाइज़ ठाहियूं वयूं आहिनि त ए कैटेगरी में कहिड़ा मंशात फरोश आहिनि, बी कैटेगरी में कहिड़ा आहिनि, सी में कहिड़ा आहिनि, उन्हनि जूं लिस्टूं तयारु कयूं पियूं वञनि। ऐं मुख़्तलिफ़ जेके ॿिया आहिनि इंफॉर्मेशन गॾु करण वारा इदारा, सही। उहे ख़ुदि जेको आहे उहे लिस्टूं ठाहिनि पिया त उहे लिस्टूं त ठहनि पियूं, हाणे उन ते अमल कॾहिं थींदो ऐं मंशात जी रोकथाम जे लाइ उहे असांजो जेको ज़िले जो बॉर्डर आहे ऐं उतां कॾहिं बंदि थींदी या असांजे ज़िले जे बॉर्डर खां जेको आहे मिठी तरह वञे थी उहो केसिताईं बंदि थींदो, उहो अञा जेको आहे उन लाइ कम जी ज़रूरत आहे ऐं संजीदगी जी ज़रूरत आहे। ठीकु आहे, जेका सिंध ठीकु आहे। गवर्नमेंट संजीदगी कई आहे हारून साहब तव्हां सां गॾु ई रहो, संजीदगी बिल्कुलु ठीकु आहे, ज़रूरत बिल्कुलु इन ॻाल्हि जी आहे जेसिताईं संजीदा असांजा जेके अमलदार आहिनि, सरकार आहे, जेसिताईं संजीदगी जो मुज़ाहिरो न कंदी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हीअ तमामु हिकिड़ी वॾी लानत आहे ऐं ईअं जल्दी इहो मुमकिन आहे त हीअ जेका सालनि जो जेको गंद आहे उहो मिंट में ई साफ़ थी वञे। हैदराबाद में त अॼु हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, पर मजमूई तौर ते हर आए ॾींहुं कराची खां कश्मीर ताईं ख़ासि तौर ते जेका हीअ ख़तरनाक जेका मंशियात आई आहे उन जे वापे सबबि आए ॾींहुं हादसा थियनि था। कॾहिं को पुटु पंहिंजी माउ खे बेदर्दी सां क़तलु करे थो त कॾहिं मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे क़तलु थो करे छॾे ऐं ईअं आए ॾींहुं कॾहिं कंहिं मुलाज़िम खे जेको को आहे दादलो ॿारु उहो पंहिंजे मुलाज़िम खे क़तलु करे छॾे थो। अहिड़ा वाक़िया रोज़ रिपोर्ट थियनि था, रोज़ अहिड़ा वाक़िया रिपोर्ट थियनि था। असगर साहब मां तव्हां ॾे ईंदुसि, हैदराबाद में हिकु त इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। हीअ जेका मजमूई तौरु सूरत हाल आहे, सरकार दावा करे पई त कंहिं बि सूरत में मंशियात फ़रोशनि खे बख़्श न कयो वेंदो। तव्हां हिन सॼे मामले खे रिपोर्ट कयो पिया, लॻे थो तव्हांखे त वाक़ई हिन भेरे सरकार पुलिस संजीदा ऐं वाक़ई हिन जो ख़ात्मो थींदो? सुभान वॾी महिरबानी। बिल्कुलु अॼु हैदराबाद में तमामु हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे त मुड़ुस पंहिंजी नौजवान ज़ाल खे क़तलु करे छॾियो आहे। जी जेको फुलेरी वारे इलाइक़े में इहो वाक़ियो पेश आयो आहे, इन हवाले सां जेके मालूमात फ़राहम थी आहे त इहो ॿुधायो पियो वञे त जवाबदार बिलाल शाह आइस ऐं मैनपुरीअ जो न सिर्फ़ु मवाली हो पर उन जो कारोबार कंदड़ हिकिड़ो डीलर बि हुयो ऐं उन जूं 2 शादियूं थियल हुयूं ऐं हीअ जेका अॼु महानूर मक्सी 55 सालनि जी उमिरि आहे, हिकिड़े पुट जी माउ हुई, जी उहा उनजी ॿी शादी हुई ऐं उन खां अॻु बि उनजी शादी थियल हुई ऐं ॿिन्ही ज़ाल मुड़ुस में काफ़ी वक़्त खां वठी तकरार हलंदड़ हुयो ऐं जंहिंखां अॼु उन मुड़ुस पंहिंजे ॿीअ ज़ाल सां गॾिजी इनखे महानूर मक्सीअ खे अॼु क़तलु करे पंहिंजी पहिरीं ज़ाल सां गॾु फरार थी वियो आहे। ऐं पुलिस इन वाक़े जी पोस्टमार्टम खां पोइ एफआईआर पिणु दाख़िल करे वरिती आहे ऐं जवाबदार जे लाइ इहो ॿुधायो पियो वञे त उहो फरार थी वियो आहे ऐं उनजी ॻोल्हा जारी आहे। ठीकु आहे। ऐं हाणे जॾहिं तव्हां पुछो त हैदराबाद में जेको मंशियात जे हवाले सां जेका इंतिज़ामिया जी संजीदगी आहे जी त बिल्कुलु तव्हांखे ॿुधायूं त सॼी सिंध में सिंध हुकूमत पारां जॾहिं इहे वाज़िब पैगाम आयो आहे त मंशियात जे ख़िलाफ़ सख़्तु क्रैकडाउन कयो वेंदो जी ऐं कयो वञे। उन हवाले सां हैदराबाद में DIG जे सदारत में हिकिड़ो इजलास थियो जंहिंमें हैदराबाद रेंज जा समूरा SSB बि आया हुया
ऐं हैदराबाद में उन खां पोइ तमामु घणियूं सख़्तु कार्रवायूं थियूं आहिनि ऐं हिन वक़्त ताईं जेके नज़र अचे पियो जी त बाक़ाइदे हुकूमत वाकई बि हिकु संजीदा नज़र अचे थी ऐं पुलिस बि उन ते सख़्तीअ सां अमल करे बि ऐं पुलिस जीअं त इहो जेको कारोबार गुज़िरियल केतिरनि ई ॾहाकनि खां सिंध में ख़ासि तौर ते हैदराबाद ऐं लोवर सिंध जा जेके ज़िला आहिनि उन में मैनपुरी भुटको ऐं उन सां लाॻापियल जेके सोपारियूं आहिनि उन जो धंधो तमामु घणो उरूज ते थींदो हो ऐं उन हिकिड़ो सिस्टमेटिक कारोबार जी शिकिल अख़्तियार करे वियो हुयो त उन जे ख़िलाफ़ जेको क्रैक डाउन थियो आहे उन क्रैक डाउन में उहो पुलिस वटि बिल्कुलु सॼी डेटा हुई छाकाणि त पुलिस खे सॼी नॉलेज में सभु शयूं हुयूं त पुलिस उन्हनि कारोबार में जेके में कुदे कारोबार में मुलविस हुया उन्हनि खे वाज़िब पैगाम ॾेई छॾियो आहे ज़ीरो टॉलरेंस आहे को बि माण्हू इन कारोबार में जेकॾहिं ॿीहर कंदो त उनजे ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वेंदी तव्हांखे ॿुधायूं त हुकूमत ऐं सिंध हैदराबाद पुलिस जे अहिड़नि हुकूमनि जी खे इनराफ़ी करण खां पोइ उन्हनि जे ख़िलाफ़ हिते वॾी कार्रवाई थी आहे हिन वक़्त ताईं मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ जेके कार्रवायूं थियूं आहिनि उन में तक़रीबन 100 खां वधीक मुबैना मुक़ाबला थिया आहिनि जंहिंमें 100 खां वधीक मंशियात फ़रोश आहिनि उन में कुझु ॾुआरी आहिनि उहे हाफ फ्राई थिया आहिनि जॾहिं त 50 फुल फ्राई थिया आहिनि उन में कुझु आइस जा डीलर बि आहिनि ऐं उन खां सवाइ मैनपुरी ऐं ॿिए मंशियात जे कारोबार मुलविस जवाबदार बि शामिल आहिनि ऐं उन खां पोइ हैदराबाद पुलिस समूरनि जेके 29 SHOs थाणा आहिनि हैदराबाद में उन्हनि समूरनि SHOs खे SSP शाहज़ेब चाचड़ जॾहिं खां चार्ज संभाली आहे उन सख़्तीअ सां उनखे डायरेक्शन्स ॾिनियूं आहिनि त को बि SHO जेकॾहिं हुकूमत जी ऐं सिंध पुलिस जी इन गाइडलाइंस जी इनराफ़ी कंदो त उनजे ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई थींदी उन ई सिलसिले में कल्ह हूसड़ी पुलिस स्टेशन जे SHO ऐं उन खां अॻु भिटाई नगर जे SHOs खे न सिर्फ़ु बरतर उहिदनि तां हटायो वियो पर उन्हनि खे रिवर्स कयो वियो आहे सस्पेंड कयो वियो आहे ऐं ॿियनि SHOs खे बि इहे वाज़िब हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि हाणे सुवाल इहो आहे त इहे असां ॾिठो आहे माज़ीअ में बि त अहिड़ियूं कार्रवायूं थींदियूं आहिनि उहे पोइ कुझु हफ़्ते जे लाइ 15 ॾींहंनि जे लाइ हूंदियूं आहिनि ऐं छा त इन में हिकिड़ो वॾो पैसो इन्वॉल्व आहे त उहे जेके डीलर आहिनि ऐं उन में सां जेके ख़ुदि पुलिस जा कुझु माण्हू मुलविस आहिनि उहे कोशिशूं कंदा आहिनि त इहो कंहिं बि तरीक़े सां सिलसिलो सिस्टमेटिकली शुरू थिए जीअं अॻु हुयो त उहे हिकिड़ा आसरा आहिनि त बाबा इहा सख़्ती 15 ॾींहं हलंदी महीनूं हलंदी ऐं तंहिं करे तव्हां थोरो पासीरा थी फरार वञो। थी वञो हा। थोरो गाइब थी वञो ऐं कुझु वक़्त खां पोइ इहो सिलसिलो शुरू थींदो सही। पर सुवाल आहे त जेकॾहिं इहे कार्रवायूं जे शिदत सां संजीदगीअ सां हिन वक़्त शुरू थियूं आहिनि इन्हनि जो जेकॾहिं तसलसल बरक़रार रहियो डिघे अरसे ताईं रहियो त पोइ यकीनन इन मंशा जी लानत मां ख़ात्मो मुमकिन थी सघंदो पर जीअं त उहे झगड़ो आसरो आहे हिन में हिकिड़ो वॾी गैंग्स मुलविस आहिनि वॾो पैसो इन्वॉल्व आहे उन्हनि सभिनी खे हिकिड़ो आसरो आहे त ही महीनूं 2 महीना 3 महीना हिकिड़ो क्रैक डाउन आहे उन खां पोइ वरी इहो कमु शुरू थींदो तंहिं करे इम्कान आहे त इहो वरी ॿीहर शुरू थिए पर जेकॾहिं सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस पंहिंजो जेको संजीदगी हिन वक़्त ताईं ॾेखारी आहे जेकॾहिं हिनखे तसलसल खे बरक़रार रखियो त जेका मंशियात अॻु में आम मिली वेंदी हुई ऐं आसानी सां मिली वेंदी हुई हींअर उहा मुश्किल सां मिले थी ऐं उहा जेका हींअर मुश्किल सां मिले थी ऐं महांगी बि थी आहे ख़तमु बिल्कुलु न थी आहे पर उहा बिल्कुलु तव्हांखे इहो ॿुधायूं त उहा मुश्किल थी आहे महांगी थी आहे ऐं पुलिस जी जेकॾहिं संजीदगी रही जेकॾहिं जेको हींअर खां क्रैक डाउन आहे त पोइ यकीनन उन में उहे कामयाबियूं हासिल थींदियूं पर जेकॾहिं पुलिस इनखे सिर्फ़ु कुझु वक़्त जे लाइ सही ॻाल्हि आहे रखियो त पोइ उहे जेके हिन वक़्त वारियूं जेके कोशिशूं आहिनि उहे बि रायगान हली वेंदियूं ऐं ॿीहर सां मंशियात जो जेको कुदो कारोबार आहे ऐं जेका लानत ठीकु आहे। अच्छा असगर साहिबु ठीकु आहे तव्हांजी ॻाल्हि में वज़न आहे पंहिंजी जाइ ते अगरि संजीदगी रही त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पोइ त इहो मुमकिन ई कोन्हे अगरि इदारा चाहिनि रियासत चाहे सरकार चाहे त हीउ जेको कुदो कारोबार आहे उहो हली सघे इहो मुमकिन न आहे छा ॿुधाईंदा पुलिस ऑफिसर त भई पुलिस वारनि जूं लिस्टूं तयारु थियूं उन्हनि खे किथे किथे ॿी कंपनी कयो हुयो जीअं तव्हां ॿुधायो कार्रवाई बि थी आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे को न को माण्हू आहे का न का माफ़िया आहे जेका मुख़्तलिफ़ शहरनि खां खणी हैदराबाद जी मंशियात पहुचाए थी उन्हनि जी कोई लिस्टूं तयारु थी सघियूं आहिनि कॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ु जेका वठ पकड़ आहे या सख़्तु कार्रवाई आहे शुरू थींदी हिन टाइम ते एकड़ो ॿेकड़ो जीअं तव्हां ॿुधायो था नंढा जेके डीलर आहिनि उहे त गिरफ़्तार थी सघिया आहिनि वॾनि मांगर मच्छरनि ख़िलाफ़ु कॾहिं कार्रवाई थींदी
बिल्कुलु मूं तव्हांखे ॿुधायो त जॾहिं खां हीअ कार्रवाई थियूं त हैदराबाद में मजमूई तौर ते 200 खां वधीक FIRs दाख़िल थियूं आहिनि ऐं 2 खां 300 मंशा जा डीलर उन में नंढा वॾा आहिनि शामिल आहिनि उहे गिरफ़्तार थिया आहिनि। ठीकु ऐं आहे। मूं तव्हांखे ॿुधाईंदुमि त कोई गुज़िरियल केतिरनि ॾहाकनि खां हीउ कारोबार हलियो पिए त उन में ज़रूरु उन्हनि खे मथां जेको आशीर्वाद हो उन में ख़ुदि पुलिस जा माण्हू बि उन में इन्वॉल्व हुया। त हाणे जेके गाइडलाइंस आयूं आहिनि त उन में इहो उन्हनि खे चयो वियो आहे लिस्टूं उन्हनि वटि ऑलरेडी डेटा आहे सही। केरु कारोबार करे थो कहिड़ा पुलिस मां माण्हू उन्हनि सां इन्वॉल्व आहिनि। त पहिरें मरहले में उन्हनि खे जेके मूंखे सोर्सिस ॿुधायो आहे त पहिरें मरहले में उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवायूं न कयूं वयूं आहिनि पर उन्हनि जूं लिस्टूं तयारु कयूं उन्हनि खे वार्निंग्स ॾिनियूं वयूं आहिनि त बाबा हीउ पंहिंजो कारोबार वाइंड अप करियो हाणे हिन में केरु बि इन्वॉल्व थींदो त पोइ अॻिते हिन जी का बि गारंटी न आहे त उनखे बख़्श कयो वेंदो। पोइ उहो ख़ुदि छो न पुलिस ऑफिसर हुजे पुलिस एहलकार हुजे या ख़ानगी माण्हू जेको हुन कारोबार मुलविस आहे। त असां ॾिठो आहे त हाणे जॾहिं खां इहे गाइडलाइंस आयूं आहिनि त उन खां पोइ उहे लिस्टूं बिल्कुलु आहिनि त जेके अहिड़े क़िस्म जा पुलिस अफसर पुलिस जा एहलकार ऐं ख़ानगी माण्हू मंशा जो कारोबार कनि था या उन्हनि जे सरपरस्तीअ में थिए थो त उन्हनि खे जॾहिं खां वार्निंग्स मिलियूं आहिनि ऐं हाणे जॾहिं को उन जी वार्निंग्स खे ओरांगे थो त उन जे ख़िलाफ़ कार्रवाई थिए पई। ठीकु आहे। ऐं कल्ह दफ़े हैदराबाद में 5 SHOs हिक ई ऑर्डर में तब्दील थिया आहिनि ऐं उन्हनि खे बि SSP हैदराबाद पारां इहे डायरेक्शन्स वाज़िब ॾिनियूं वयूं आहिनि त बाबा मंशात ते ज़ीरो टॉलरेंस आहे मंशात कंहिं बि सूरत में उन खे क़बूल न कयो वेंदो ऐं जेकॾहिं को बि अफ़सर उन में ॾिठो वियो त उन जे ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। त ठीकु मूं आहे। चयो त मूं तव्हांखे ॿुधायो त पहिरें मरहले में उन्हनि खे वार्निंग्स ॾिनियूं आहिनि ठीकु उन आहे। वार्निंग्स खां पोइ जेको बि उनखे क्रॉस करे थो त उन जे ख़िलाफ़ ठीकु कार्रवाई आहे। जो फ़ैसिलो थियो आहे। हिन वक़्त ताईं त इहा पॉलिसी आहे पोइ अॻिते ॾिसजे त ठीकु मूं आहे। तव्हांखे ॿुधायो त जेकॾहिं कंटिन्यू टू चङाई जी उमेदु त करे ॾाढी सघूं था। सुठा नतीजा निकिरनि। ठीकु आहे असगर साहब चङाई जी उमेदु करे सघूं था ऐं इहा उमेदु कयूं था त ईअं ई जेके मंशियात जे लाइ जेको सरकार फ़ैसिलो कयो आहे उनखे सरकार ईअं संजीदगी सां ॾिसंदी ऐं ईअं ई हीअ जेका लानत आहे मंशिया जी असां जे तव्हांजे सभिनी जे शहरनि मां इहा ख़तमु थींदी। आमतौरु चयो वेंदो आहे त हीअ जेका आइस ख़तरनाक जे नशा आहिनि हीअ ॻोठनि ताईं जो पहुतल आहिनि। मां तव्हां ॾींदुसि ज़ाहिद नून साहब मूंखे ॿुधाइजो त शिकारपुर जी छा सूरत हाल आहे छा शिकारपुर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ताईं बि वाक़ई हीअ जेका मंशियात आहे हीअ पहुती आहे। शिकारपुर जो अगरि पाण ज़िक्र कयूं त शिकारपुर में वाक़ई उते बि पुलिस वारा मुलविस हुआ उन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई थी सघी आहे? ज़ाहिद साहब मुंहिंजो आवाज़ु तव्हांखे अचे पियो साईं? सुभाणे साहिबु तव्हांजो आवाज़ु अचे पियो। जी ॻाल्हि हीअ पियो कयां त संद हुकूमत जो ज़बरदस्त फ़ैसिलो पर ही असां ज़िक्र कंदासीं त जेको मंशियात आहे उन जे लाइ जॾहिं खां मुल्क जुड़ियो आहे उन वक़्त खां वठी कानून आइन सभु बाइलाक पास थिया आहिनि पर हिन वक़्त ताईं असां इन स्टेज ते पहुचाऊं त केतिरा अहिड़ा ई नशा आहिनि जंहिंजा असां नाला बि न ॿुधा आहिनि जेके ख़तरनाक आहिनि। बिल्कुलु ईअं हीउ जेको आइस आहे हाणे इन्हनि जे लाइ कानून आहे या कीअं आहे इहो हिकिड़ो ई कोर्टुनि में बि हिकिड़ो बहस आहे त उनखे असां कहिड़ो नालो ॾियूं। असां वटि अॻ में जेके नशा हूंदा भंग उहे त हाणे ग़रीब नशा लॻनि था उहे त मिसकीन लॻनि था हिननि जे साम्हूं पर न आहे त नशे वारे शयूं आहिनि। हा बिल्कुलु ईअं आहे। कानून जी इजाज़त हूंदी उनखे परमिटियूं हूंदियूं उहा मादी जी ॻाल्हि था कयूं पर मां हीउ ज़िक्र कयां थो त हीअ जेके ख़तरनाक नशा आहिनि उन्हनि जूं फैक्ट्रियूं किथे आहिनि। जेकॾहिं असां शिकारपुर ज़िक्र कंदासीं त मां सम्झां थो त जेका बि मंशियात आहे उहा राइट बेल्ट मां यानी अफ़गानिस्तान बलूचिस्तान खां सफ़र करे पोइ हेॾे कराची हैदराबाद या जेका वॾा शहर आहिनि जंहिं ते वॾा पैसा आहिनि जिते उते थिए पियो। हाणे 7 ज़िला आहिनि शिकारपुर ज़िले जी राइट बेल्ट में लॻभॻि मां सम्झां थो कंदकोट कशमोर जेकंबा शिकारपुर लाड़कानो ऐं शहदादकोट कंबर उन खां सवाइ दादू ऐं जामशोरे जा कुझु हिसा यानी इन्हनि में जेकॾहिं असां ज़िक्र कंदासीं त बलूचिस्तान जा 50 खां वधीक अहिड़ा हंध हूंदा जितां उहो गुज़र थींदो हूंदो। ॿियो ही जॾहिं बि का वारदात थिए थी पई पुलिस जॾहिं को एक्शन खणे थी पई उन वक़्त जे ऑफिसरनि लाइ खणे थो ही दावा सां चवां थो त माज़ी खां वठी हाणे ताईं को बि पुलिस ऑफिसर कंसेंस खां सवाइ अहिड़े क़िस्म जी मंशियात या अहिड़े क़िस्म जा अदा न लाहींदो आहे। उहा ख़बर टॉप टू बॉटम हूंदी आहे हिकिड़ो सिस्टम हूंदो आहे जंहिं तहत शयूं हलंदियूं आहिनि
पोइ वठि वठां जॾहिं थींदियूं आहिनि को वॾो अहम वाक़ियो थी पवंदो आहे। जीअं अॻे हैदराबाद में थियो, अलाए केतिरा माण्हू ठरे में मरी विया, पोइ हुन खां वठि वठा थी। हाणे बि कुझु शयूं जेके हफ़्ते ॾेढ खां थियूं आहिनि, अहम शख़्सियत जो पुटु फौत थी वियो आहे, उते जी अहिड़ी क़िस्म जी आइस या अहिड़ो को ख़तरनाक नशो ॿुधाइनि था जेके वापराइण खां पोइ ज़ाहिर आहे उहा दान तई हूंदी, उहा पीपी जी क़यादत में पहुती हूंदी त अहिड़ी शयूं थियनि थियूं। जॾहिं घर में ॻाल्हि तकलीफ़ पहुचंदी आहे, उतां खां पोइ तरतीब शुरू थींदी आहे। मां तव्हांखे हिकु मिसाल हीअं ॾींदुमि, सीएम सिंध साहिब जो हिकिड़ो आहे ॿार जेको स्पेशल आहे। हाणे उन जे करे स्पेशल एजुकेशन हाणे नालो पियो आहे, उन में एतिरे क़िस्म जूं सहूलियतूं, एतिरे क़िस्म जूं डबल पघारूं, माण्हू तवजो करे ओॾे वेंदा आहिनि त असां स्पेशल एजुकेशन में वञूं। यानी उहो उन जो स्पेशल एजुकेशन जी जेका डिपार्टमेंट हुई उहा काफ़ी वक़्त खां हुई, पर सीएम साहिब जो तमामु सुठो कमु, उन्हनि स्पेशल ॿारनि जे लाइ वधीक सहूलियत उन्हनि पढ़ाईंदड़ या उते जेके रहनि था वॾो कमु। हीउ जेको ऑर्डर थियो आहे इहो बि हिकु कंसेंस सां थियो आहे त मंशियात ख़िलाफ़ ऑपरेशन ते। पर मंशियात ख़िलाफ़ ऑपरेशन ते त कहिड़े जे ख़िलाफ़ ऑपरेशन ते, उहा कहिड़े क़िस्म जी मंशियात किथे वापराइजे थी, उहे फैक्ट्रियूं किथे आहिनि। जेको मां ज़िक्र करे आयुमि, जेकॾहिं असांजे इलाइक़नि में या राइट बेल्ट में अचे थो त 40-50 हंध आहिनि पुलिस वारा। ऐं ॿियो 3 ख़ासि करे एजेंसियूं आहिनि जिन खे FIR जा अख़्तियारात आहिनि। असां पुलिस ते त सॼो ॾींहुं क़ाबिल चवंदा आहियूं ऐं हुजण बि खपे, उनजी वसी अख़्तियारात बि आहिनि, पर जेका एक्साइज़ आहे, एंटी नार्कोटिक्स आहे, उनखे बि FIR जा अख़्तियारात आहिनि। असां कॾहिं त कोन ॿुधो अथई त को एंटी नार्कोटिक्स वारनि अहिड़े क़िस्म जी का मंशात पकड़ी या न हुजण जे बराबरि, ख़बर न आहे। उन्हनि जा हिकु लिक लंघ हंध ठहियल आहिनि। कंसेंस सां इहो जेको कारोबार थींदो आहे, ॿाहिरों जेका मंशा थींदी आहे, कंसेंस ऐं किथे किथे पुलिस जा बि हथ कटियल हूंदा आहिनि। बहरहाल हीअ जेका वठि वठा थिए थी, गुते तां को शराब वठी अचे थो पियो, हुनखे पकड़नि था पिया, या ही मेन पुड़िया या जेके नॉन कस्टम सिगरेट आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़। बाक़ी वॾे पैमाने ते शिकारपुर ज़िले अंदरि जेके मंशियात जो कारोबार कनि था, अहिड़ी क़िस्म जो ख़तरनाक आहे, ओॾे को हथु किथे पियो हूंदो किथे न पियो हूंदो, के ख़ामोश थी वेंदा। जॾहिं जॾहिं वठि थींदी आहे त हुनखे एतिरा मिली वेंदो आहे त हाणे भॼी वञो, डुकी वञो या बंदि थी वञो। बहरहाल असां वटि इहा आइस जो बि आहे, पर एॾे पैमाने ते कारोबार न आहे। असां वटि इहो शराब, भंग, चर्स, भंग त इहा आम थींदी आहे, उहा त हाणे सभु उन्हनि खे सम्झनि था। चर्स उहो बि किथां ॿाहिरां अचे थो या अफ़ीम। हीअं खणी चइजे त पुलिस एक्टिव थी आहे, पुलिस FIR बि कयूं आहिनि, जवाबदार गिरफ़्तार बि थिया आहिनि, पर एॾी सतह जी का बि शइ हथु न आई आहे जंहिंमां इहे साबित थिए त को हीउ वॾे पैमाने जो डीलर हुयो ऐं वॾे पैमाने ते कारोबार कंदो। हीउ जेको कारोबार मंशियात जो आहे, इहो वबा आम पुलिस जे वस में न आहे। अलाए किथां जूं जेके हलाइनि था उहे वॾा हैंडलर आहिनि, कुझु वस में न ईंदो, कुझु अहिड़नि शयुनि में हलिया वेंदा आहिनि, अहिड़े क़िस्म जा कंटेनर हलिया वेंदा आहिनि जंहिंखो पुछाई कोन कंदो आहे। बहरहाल जीअं बि थियो आहे, जेको बि थियो आहे, उहो बहितर थिए थो पियो। मंशियात हिकु लानत आहे जंहिंमां शिकारपुर में के पुलिस जा एहलकार या को ऑफिसर इन जी सहूलियतकारी या इन खपाइण में इल्ज़ाम हुजनि जेके मुअतल थिया हुजनि। जीअं हीअ हफ़्ते खां वठी ऐलान थियो आहे त ही मंशियात जे ख़िलाफ़ कार्रवाई करे थो, हुन छिटप काल ॾेई छॾी आहे SP त कोई मंशियात जो कारोबार न करे। उन खां पोइ जेके कंदा उहे बि हलिया विया आहिनि, जेके न कंदा जेके इन्हनि सां लाॻापियल आहिनि उहे बि ख़ामोश आहिनि। वॾे पैमाने ते का पुलिस ऑफिसर गिरफ़्तार थिए, उहो अहिड़े क़िस्म जी का बि साम्हूं न आई आहे। हा, पकड़िया आहिनि, FIR थियूं आहिनि ऐं पकड़िया बि आहिनि, पर आम माण्हू उन्हनि जे लाइ का आइस बाइस कान्हे। इहो चर्स किथां का भंग या 2-3 आधा निकिरिया शराब या अहिड़े क़िस्म जूं कारोबारियूं थींदियूं रहनि थियूं ऐं थियनि थियूं पयूं। ठीकु आहे, ज़ाहिर साहिबु तव्हां सां गॾु ई रहो। मां हनीफ़ साहिबु तव्हां ॾे ईंदुसि। लाड़काणे जो ज़िक्र कयूं शहर जो, या लाड़काणे जे इर्द गिर्द जा जेके ॿिया शहर आहिनि, अॼु हिकिड़ी पुलिस जी दावा साम्हूं आई आहे त हिकिड़ो मंशियात फ़रोश मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। उनजा तफ़सील ॿुधाइजो, छा वाक़ई को वॾो डीलर हो मारिजी वियो? उन सां गॾोगॾु हीउ जेको सरकार फ़ैसिलो कयो आहे त भई कंहिं बि सूरत में हाणे मंशियात फ़रोशनि खे बख़्श न कयो वेंदो, लाड़काणे में बि उहा उन पॉलिसी ते अमल थिए पियो या उते मंशियात फ़रोशनि खे छूट आहे त भई ठीकु आहे, मिड़ी हले पियो, एकड़ो ॿेकड़ो के कार्रवाई कयूं, मिड़ी खाना पूरी करे अॻिते इहा रिपोर्ट सभु ठीकु हुजण जी रिपोर्ट ॾियनि पिया? हनीफ़ साहब, मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हांखे? जी जी बिल्कुल जी, कंटिन्यू कयो। जी कंटिन्यू कयो, अगरि तव्हां मुंहिंजो सवाल ॿुधी सघिया हो त। मूं इहा ॻाल्हि कई त जेका आहे हीउ हिकिड़ो अहम इशू आहे ऐं मंशियात तव्हां सम्झो था हिकु वॾी बीमारी आहे। न रुॻो लाड़काणो पर सॼी सिंध अंदरि, सॼे मुल्क जे अंदरि
हिन बीमारी जेको आहे केतिरी जानियूं जेको आहे उहो गिरकाए वई आहे। माण्हू जेको आहे नौजवान नसुल जेको आहे तबाह थींदो पियो वञे। ख़ासि तौर ते जेका आइस आहे उन में वधीक नौजवान तबाह थिए पियो। त तव्हां रुॻो लाड़काणे जी ॻाल्हि आहे ज़िले जे अंदरि आहे जेका पुलिस पारां जेके कार्रवायूं कयूं वयूं आहिनि हिन वक़्तु ताईं उन्हनि जी हिकिड़ी ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी तहत उन्हनि हिकिड़ी शुरूआति कई आहे। SSP लाड़काणो अमित हसन चौधरी सां जॾहिं राब्तो थियो उन इहो ॿुधायो त तक़रीबन 13 महीननि जे अंदरि हिन वक़्तु ताईं 900 ॼणा जेके आहिनि मंशात फरोश जेके आहिनि उहो गिरफ़्तार कया विया आहिनि, जंहिंमें 500 खां वधी लॻभॻि जेके हुनजो वॾो अंग आहे। 900 अगरि मंशात फरोश सिर्फ़ु त वापराइण वारनि जो अंग केतिरो हूंदो? हा, तव्हां इहो ई आहे बिल्कुलु। तमामु वॾो 900 हुन गिरफ़्तार कया आहिनि। वापराइण वारा तव्हां सम्झो त उन केतिरो अंग आहे। शहर जो मिसाल तव्हां जेलस बाज़ार वारो इलाइक़ो आहे जिते म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जा ऑफिस बि आहे उनजे साम्हूं या ॿियनि हंधनि ते तव्हां हीरोनी या चर्च जा मवाली उहो अक्सर तव्हांखे पीअंदे नज़र ईंदा। खोड़ सारी हुनजी वीडियो बि सोशल मीडिया ते चैनल्स ते वायरल बि थियूं आहिनि, रिपोर्ट बि थियूं आहिनि ऐं उनजे ख़िलाफ़ कार्रवाई वक़्तु थींदियूं रहियूं आहिनि। केतिरा ई हीरोनी जेके आहिनि जेके मंशात फरोश आहिनि उन्हनि खे ॿियनि शहरनि लाइ इलाज लाइ कराची या हैदराबाद इलाज मुंतक़िल लाइ बि ट्रेन ज़रिए या कोच ज़रिए मुंतक़िल बि कयो वियो आहे माज़ी में। त उहो हिन वक़्तु जेको SSP ॿुधायो त 900 गिरफ़्तार कया आहिनि, जंहिंजे लॻभॻि 500 गिरफ़्तार कया विया आहिनि ऐं 3 ॼणा हुन ॿुधायो त मंशात फरोश मुक़ाबलनि में मारिजी विया आहिनि। जंहिंमें अॼु जेको तव्हां ॻाल्हि कई अॼु जे हवाले सां SSP इहो ॿुधायो त जेको सोनू अबड़ो आहे हुनजो ॿुधायो त बेनल सूबाई इहो जेको आहे ड्रग डीलर हुयो ऐं जेको हिकु शहीद एहलकार आहे ज़वार मुश्ताक तिनियो उनजे केस में बि हू हुयो हुन SSP जो चवणु हुयो उहो ड्रग डीलर जेको आहे बेनल सूबाई हो जेको आहे पुलिस मुक़ाबले हुन ॿुधायो त पंहिंजे साथियुनि जॾहिं मुक़ाबलो थियो त पंहिंजे साथियुनि जी गोली में फायरिंग में मारिजी वियो आहे। ऐं ॿिए पासे हुन ॿुधायो त अॻु जेको आहे पप्पू महर ऐं नादर डेरो उहे बि हुननि जो इहो चवणो त बेनल सूबाई जेके आहिनि उहे ड्रग डीलर हुया ऐं जेके आहिनि पुलिस मुक़ाबलनि जे दौरान पुलिस मुक़ाबले दौरान मारिजी विया आहिनि। त पुलिस जो इहो मुक़ आयो त 3 ॼणा नौकरी मारिजी विया आहिनि ऐं 900 गिरफ़्तार आहिनि। ॿिए पासे तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त चर्स हीरोइन गुटको भंग आइस या ॿी जेका मंशात आहे जेका या शराब जेको आहे वापराए थो वञे त उन्हनि जे ख़िलाफ़ जेको ज़ीरो टॉलरेंस तहत जेका पॉलिसी तहत जेको कार्रवायूं थियनि थियूं उहो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थियनि थियूं। पर हीउ वॾो अंग आहे जेको हुनजो वापराइण वारनि जो जेको अंग आहे उहो तमामु वॾो आहे। हाणे इन में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पुलिस बि जेका आहे मुलवस शामिल आई आहे नज़र आई आहे। उन्हनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई थियूं। नौकरियुनि मां सस्पेंड बि थिया आहिनि, नौकरियुनि मां डिसमिस बि कया विया आहिनि, बरतरफ़ बि कया विया आहिनि। उनजे ख़िलाफ़ बि कार्रवाई थींदियूं रहियूं आहिनि। पर अॼु बि इहा ॻाल्हि सवालिया निशान आहे त आहे उहे जेके पुलिस जा जेके ऑफिसर्स आहिनि या एहलकार आहिनि उन्हनि जो अॼु बि इहा ॻाल्हि थिए थी त उहे इन मामले में शामिल आहिनि। छो त ॾिसो जेकॾहिं लाड़काणे में जेका मंशात अचे थी उहो ज़रूरु हितां कोन थिए थी, उहो ॿियनि सूबनि खां थी थी उन खां पोइ हिते पहुचे थी त छा उन्हनि गिरोहनि जे ख़िलाफ़ कहिड़ियूं कार्रवाई थी सघियूं आहिनि। हिन वक़्तु ताईं उहो गिरोह जेको आहे छो न गिरफ़्तार थिया आहिनि, जे गिरफ़्तार थिया आहिनि त उहे छो न कया विया आहिनि। जे वक़्त ते जेकॾहिं हिकु ॿियनि खे जेकॾहिं ज़ाहिर कयो वियो त भई उहे जेके अचनि था ॿियनि सूबनि खां निकिरनि था ज़रूरु कंहिं न कंहिं तरीक़े सां हिते उहा मंशात खणी था अचनि त उन्हनि जे ख़िलाफ़ भरपूर कार्रवाई थियणु घुरिजे जेका न पई थिए उहा थियणु घुरिजे। ओवरऑल इलाइक़नि जे अंदरि बि जेके मंशात फरोश आहिनि उनजे ख़िलाफ़ भरपूर कार्रवाई थियणु घुरिजे। अच्छा हनीफ़ साहब, ही जेका हाणे जेका वठ पकड़ शुरू थी आहे, सरकार फ़ैसिलो कयो आहे, हिन गर्मा गर्मी दौरान छा ॿुधाईंदा केतिरा पुलिस ऑफिसर जेके अक्सर ॿिनि ज़िलनि में त थियो आहे त उन्हनि खे बी कंपनी कयो वियो आहे त उहे मंशियात जे विकिरे में मुलविस हुआ। लाड़काणे में बि हाणे कुझु को पुलिस ऑफिसर पुलिस एहलकार को मुअतल या बी कंपनी थिया आहिनि? हा, बी कंपनी थिया आहिनि पर उहो मंशात वारे मामले में कुझु ॾींहं अॻु थोरो थियो हुयो CI इंचार्ज त उहो मंशात करप्शन जे केस जे हवाले सां हुनखे बी कंपनी कयो वियो। माज़ी में जेको आहे बी कंपनी बि थिया आहिनि पर उहे बि जेके आहिनि मंशात जे हवाले सां न उहे बि करप्शन जे हवाले सां ई जेको आहे थिया आहिनि। पर हिन मंशात जे हवाले सां को बी कंपनी हिन वक़्तु असां वटि ओड़ो साम्हूं न आयो आहे। पर तंहिं बावजूदि पुलिस मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हुननि जे ख़िलाफ़ जेके खाड़ियूं ॾिठियूं सकी वञनि उनजे ख़िलाफ़ कार्रवाई कयूं आहिनि, उनजे ख़िलाफ़ केस बि दाख़िल थिया आहिनि ऐं उनखे नौकरियुनि बरतरफ़ बि कयो वियो आहे। ऐं अहिड़ी तरह अहिड़ा केस जेके आहिनि जेके मंशात जा आहिनि कोर्टनि में हलंदड़ आहिनि ऐं केतिरनि खे सज़ाऊं बि मिली चुकियूं आहिनि जेके जेल भोॻे रहिया आहिनि। अच्छा, ॻाल्हि अगरि कयूं पाण त हाणे जेका सख़्ती आहे तव्हांजी ॿुधायो त 900 का SSP ॿुधाए थो त वधीक माण्हुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई बि थी आहे। उनखां पोइ ईअं चई सघूं था पाण त लाड़काणे में कुझु न कुझु मंशियात जे विकिरे में का ठापुर ॾिसण में अचे पई? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त या तव्हां ईअं असां तकड़ में चई छॾियूं
त ठाकुर थी वई ईअं नाहे। हा, उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई ज़रूरु शुरू थियूं आहिनि। हाणे गुज़िरियल ॾींहुं बि 32 जॻह मंशियात पड़ोसन खे गिरफ़्तार कयो वियो। ठीकु ठीकु आहे, उन्हनि जे खिलाफ़ उन्हनि जे मथां केस बि दाख़िल कयो वियो आहे ऐं उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। SRP इहो दावा आहे, उनजो चवणु आहे त ज़ीरो टॉलरेंस ते उन पॉलिसी तहत असां अमल करे रहिया आहियूं। जेसिताईं जेको आहे मंशियात पड़ोस हिकिड़ो बि आहे तेसिताईं हीअ कार्रवाई जारी रहंदी। पर फ़िलहाल अञा ज़रूरु मंशियात पड़ोस शामिल आहिनि। ज़ाहिर दिल्ली में जेकॾहिं किथे को हिरोनी या मंशियात पड़ोस नज़र अचनि था पीअंदे त माना अञा ज़िले जे अंदरि उहा शइ मौजूदु आहे, त माना अञा वधीक कार्रवाई करण जी ज़रूरत आहे। SSP इहो चवे थो त इन्हनि जे ख़िलाफ़ अञा कार्रवाई जारी रहंदियूं ऐं जेसिताईं मुकमल उनजो ख़ात्मो न ईंदो तेसिताईं हीअ कार्रवाई सिलसिलो बि जारी रहंदो। ठीकु आहे, जेसिताईं मुकमल ख़ात्मो न ईंदो तेसिताईं हिननि जे ख़िलाफ़ जेका कार्रवाई आहे उहा जारी आहे। लाड़कानी सूरत ॿुधाइनि पिया असांखे हनीफ़ सुहाग साहिबु। लतीफ़ लगारी साहिबु, मां तव्हां ॾे ईंदुसि। सभिनी दोस्तनि जी तव्हां गुफ़्तगू ॿुधी आहे। असगर खानोटी साहिबु हैदराबाद जो ज़िक्र कयो, उन सां गॾु हारून साहिबु जेको हनीफ़ साहिबु लाड़काणे जो, हारून बदीन जो, ज़ाहिद मुसां शिकारपुर जो। मीरपुर माथेलो जी छा सूरत हाल आहे? मीरपुर माथेले में बि जीअं आम चवंदा आहियूं असां त इहे हर जाइ तां इहे दाहूं अचनि थियूं त जेका आइस ऐं ख़तरनाक जेके नशा आहिनि इहे ॻोठनि ऐं नंढनि नंढनि इलाइक़नि ताईं बि पहुतल आहिनि। मीरपुर माथेले में बि आइस जे विकिरे सां हवाले सां ॿुधाइजो, हीअ जेका सरकार जो फ़ैसिलो आहे उनखां पोइ केतिरियूं कार्रवायूं थियूं, केतिरा मंशियात फ़रोश गिरफ़्तार थिया? लॻे पियो तव्हांखे त पुलिस हिन भेरे घोटकी जी जेका पुलिस आहे उहा संजीदा नज़र अचे पई? जी बिल्कुलु, वेझड़ाई में जेको आहे घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि दादलगरी, खंबड़ा, उबावड़ो, मीरपुर माथेलो, सरहद, डेहरकी, जरतवार, रेती, इन मुख़्तलिफ़ थाणनि में मंशियात फ़िरोश जेके मंशियात हलाइनि पिया ऐं उन्हनि जे 20 खां वधीक माण्हुनि, जंहिंमें रियाज़ ज़हूर कोश, राशिद मलिक, अब्दुल कादिर बोज़दार, माजिद बोज़दार, सदरदीन, गुलाम अहमद मलिक, सलीम मलिक, कासिम, आतिफ़, कुर्बान, गुलाम हुसैन, 20 खां वधीक अहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि जिन ते केस दाख़िल कया विया आहिनि। उन्हनि खे चालान कयो वियो आहे। उन्हनि ते जेका केस दाख़िल थिया आहिनि उहे मेन पुड़ी हुजे, चर्स हुजे या शराब जा 2-3 आदिया हुजनि, अहिड़े क़िस्म जा। पर घोटकी ज़िलो उहो आहे जंहिंजे मां सम्झां थो हिकु हिकु थाणे जी हद में 10 खां 12 अॾा आहिनि जिते मंशियात हले थी। पर हर क़िस्म जी ख़तरनाक मंशियात तव्हांखे सरेआम मिलंदी। हाणे जेका पुलिस कार्रवाई कई आहे उन कार्रवाइनि खां पोइ जीअं हंधि चेंज थिया आहिनि ऐं इन्हनि में जेके माण्हू चालान थिया आहिनि, जिन माण्हुनि ते केस दाख़िल थिया आहिनि, उहे हलाइण वारा आहिनि। को दुकान रंगड़े में किथे मांडली में मेल पुड़ी रखी वेठो आहे, या को जेब में खणी वेंदो आहे ॾिए थो, या कंहिंजे मख़सूस अॾा आहिनि उते उहे हलाइनि था। जेके वॾा वॾा वापारी आहिनि उन्हनि में कंहिं बि हिकिड़े वापारी खे गिरफ़्तार न कयो हुयो। जीअं हिते मीरपुर माथेलो में जेको डिस्ट्रिक्ट जो हेडक्वार्टर आहे, हिते 20 अॾा आहिनि जिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा ख़तरनाक तरीन जेके मंशियात आहे उहा हले थी, जंहिंमें आइस हुजे, हीरो मिले थो ऐं पाउडर हलनि था। ऐं हीअ जेका शराब, भंग, इहो त आम आहे। जेको घोटकी ज़िले में मां सम्झां थो ख़तम ई न थी सघे। उन खां अलावा उबावड़ो आहे न, उबावड़े खे पंजाब जा इलाइक़ा लॻनि था। उतां खोड़सरा पंजाब जा माण्हू जेके आहिनि जेके हितां खणी था वञनि मीरपुर माथेले मां वठी करे होॾां विकिरो कनि था। के वरी उतां जा माण्हू हिते जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते पिया हूंदा आहिनि, रोडनि रस्तनि ते, पोइ हुते नंढिड़ो ॿार जेको आहे उनजी ज़िंदगी बि ख़तरे में हूंदी आहे। जेकॾहिं न्याणी आहे उन खे को वालो पातल आहे छिके लाइ वठंदा आहिनि, या पुराणी का औरत आहे उन खे को वालो पातल आहे, या का नक में का सोन जी गुली पातल आहे, उहा बि उन्हनि पोइ लाहिण जी कोशिशि कंदा आहिनि। अहिड़े क़िस्म जा वाक़ियात थिया आहिनि। औरतुनि जे कननि मां इहे वालियूं छिके हुननि जे कननि में रत निकिरी पवंदी आहे। पोइ बि हीरोइन जेको पीअंदड़ आहे, मंशियात वापराईंदड़ आहे, उन खे का परवाह कोन्हे पंहिंजी ज़िंदगी जी। उन खे उहो नशो खपे कंहिं बि तरीक़े सां। घर में चोरियूं थियनि थियूं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं, उहे बि घणो मुलविस इहे हीरोइनी हूंदा आहिनि। जेकॾहिं पुलिस वटि को इतलाह वेंदी आहे त पोइ उहे चवंदा आहिनि हीरोइनी आहे, उन खे छा करूं। ऐं केतिरा ई भेरा जेके हीरोइन वापराइण वारा आहिनि उन्हनि खे पुलिस गाॾियूं भरे मोकिले छॾींदी आहे मुख़्तलिफ़ शहरनि ते, वरी उहे वापसि मोटी ईंदा आहिनि। ख़ासि करे ट्रेननि ते चाढ़े पंजाब मोकिलियऊं, उहे वरी वापसि मोटी आया। उन खां पोइ घोटकी ज़िले खे जेका मंशियात अचे थी उहा त ॿाहिरनि इलाइक़नि मां अचे थी, जीअं बलूचिस्तान थी वियो या ॿिया कहिड़ा इलाइक़ा थी विया। ऐं उते घोटकी खे माना
जेको पंजाब जो घणो एरिया लॻे थो जंहिंमें कमू शहीद बहादुर लॻे थो, मुरीद शाह खां रस्ता वञनि था, खंभड़ा खेजूं ऐं गुलाब चौक आहे उतां, यानी तमामु वॾी खेप जो हिते वापारु हले थो ऐं ख़ासि करे ज़िले घोटकी में, छो जो इहो ज़िलो आहे जंहिंजूं पंजाब सां सरहदूं लॻनि थियूं। ॿिए तरफ़ वरी जैकबाद खां जेको सामान अचे थो, ऐं जेका हिते पुलिस वारा आहिनि उन्हनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेका पुलिस वारा हितां केस दाख़िल थिया, उन्हनि ते मुअतल थिया या ज़िले बदर थिया, उन्हनि ते मंशियात जो ऑफिशियली तौर ते को बि इल्ज़ाम कोन्हे लॻो, आम तौर ते करप्शन या पुलिस जी शामिल करण या ॿेहर क़िस्म जा आहिनि, पर मंशियात जो उन्हनि ते कंहिं क़िस्म जो हलाइण सरपरस्ती करण जो इल्ज़ाम तौर ते कोन्हे लॻल। ठीकु आहे लतीफ़ साहिबु, तव्हां असां सां गॾु रहो। असगर साहिबु, मां तव्हां ॾे वापसि ईंदुसि, मूंखे ॿुधाइजो त हीअ पाण पुलिस सरकार जो फ़ैसिलो इन सभिनि ते पाण गुफ़्तगू कईसीं, ऐं हीअ जेको कमु आहे असूली तौर ते जेको आहे मंशिया जी लानत जे ख़ात्मे एंटी नार्कोटिक्स जो आहे, उन्हनि जी कहिड़ी चुरपर आहे, उन्हनि जी छा सम्झो था त उहे बि किथे संजीदा नज़र अचनि पिया, या उन्हनि जो जेको मामला सिधा थियल आहिनि बसि उएं ई रूटीन वांगुरु सॼो मामिलो हलाइनि पिया? सुबन तमामु इम्पोर्टेंट तव्हां सुवाल कयो त एंटी नार्कोटिक्स जो हिन सॼे सीनियर में हिकिड़ो किरदारु आहे। बिल्कुलु। पुलिस हमेशह इहा ई शिकायत कंदी आहे त बाबा मंशियात जो कारोबार जो डोमेन जेको आहे एंटी नार्कोटिक्स जो पहिरीं आहे, पोइ पुलिस जो आहे। त एंटी नार्कोटिक्स जा जेके लूप होल्स आहिनि उन्हनि जे करे ई वरी पुलिस ते बर्डन वधीक थो अचे। मिसाल तौर जेके बॉर्डर पॉइंट्स आहिनि शहरनि जूं, ज़ाहिर मंशियात ॿाहिरां अचे थी, हिते उहा पोइ मुख़्तलिफ़ फार्म में अचे थी, पोइ का ठहे थी। मिसाल तौर जीअं मेनपुरी गुटको आहे या आइस आहे, उहा आइस बि ॿाहिरां अचे थी। मेनपुरी गुटके में जेको मटीरियल इस्तेमालु थिए थो उहो बि ॿाहिरां अचे थो, पोइ हिते उहो ठहे थो। त उन में एंटी नार्कोटिक्स जो जेको किरदारु आहे, उन जूं हैदराबाद शहर जे दाख़िली हंधनि ते पॉइंट्स ते चेक पोस्टूं त बिल्कुलु आहिनि, सही, पर उन्हनि जी कुझु ॾींहं अॻु के कार्रवाइयूं कयूं हुयूं जेके एंट्री पॉइंटुनि ते कुझु गाॾियुनि में के छापा हया विया, उन्हनि गाॾियुनि मां का मंशियात बंदि कई वई हुई, ऐं पर एतिरो उनजो इफेक्टिव रोल नज़र कोन थो अचे। जो ईअं चइजे त जेको हिन वक़्तु बि जेका पुलिस इहा ई शिकायत करे थी त बाबा असां इंटरनल त हिते कार्रवाई कयूं था, पर जीअं त मंशियात ॿाहिरां अचे थी, पोइ ॿाहिरां अची उहा घरनि में या कंहिं तरीक़े सां पहुची थी वञे, पोइ उहा ॿिए मतिलबु आइस जेका विकिरो थिए थी हैदराबाद में, आइस विकिरो ईअं थी थिए त आइस जेको कंज़्यूम करे थो उहो ई वरी सेल बि करे थो। मसलन उनखे हिकिड़ी पंहिंजो डोज़ हूंदो आहे त उनखे वरी ॿियो डोज़ मिलंदो आहे त बाबा इहो वरी अॻिते पास ऑन कर। त ज़ाहिर आहे हाणे जेके सभु आइस इस्तेमालु कनि था उन्हनि सभिनी जी त पुलिस वटि डेटा न आहे, पोइ पुलिस इंफॉर्मेशन ते उन्हनि ताईं पुॼे थी, उहा ख़ुदि बि इहो तरीक़ो करे थी, उहो बि कंज़्यूमर वारी सूरत हाल अख़्तियार करे थी, पोइ उन ताईं पहुचे थी त इहो केरु किथां उनजो मतिलबु मेन पॉइंट आहे उहा किथां शुरू थी ऐं कीअं न कंज़्यूमर ताईं पहुती आहे। त उहे ख़ुदि बि त इहो हिकिड़ो तमामु पेचीदा ऐं ॾुखियो मसइलो आहे, ऐं पर उन जे बावजूद बि पुलिस कोशिशि करे थी ऐं कंहिं हद ताईं कामयाबु वई आहे, कंहिं ताईं कामयाबु न बि वई आहे, ऐं जंहिंजे करे आइस अॼु बि माण्हुनि खे जेके कंज़्यूम कनि था उन्हनि खे मिली वञे थी। अच्छा असगर साहिबु, अगरि ॻाल्हि कयूं हीअ जेका सख़्ती वारो माहौल आहे, इन में को छा तव्हांजी कहिड़ी मालूमात आहे त ठापुर आई आहे आइस जे विकिरे में? ऐं मुंहिंजा जेके ज़रिया ॿुधाइनि था जेको आख़िरी इजलास थियो हुयो कराची में, उन में इहो चयो त जेके ख़तरनाक ख़ासि तौर ते नशा आहिनि पहिरें मरहले में उन्हनि जे ख़िलाफ़ु क्रैकडाउन थींदो, उन ते कंहिं बि क़िस्म जो कोई कंप्रोमाइज़ न थींदो। न न बिल्कुलु ठापुर मां तव्हांखे ॿुधायां त ठापुर बिल्कुलु इन सेंस में आई आहे त जेके माण्हू अॻे हिकिड़ो त उनखे आसानी सां मिली वेंदी हुई ऐं सस्ती मिलंदी हुई, हाणे उहा एतिरी आसानी सां नथी मिले, मुश्किल सां मिले थी, महांगी मिले थी, ऐं उन जे विकिरे जा जेके तरीक़ा आहिनि उहे कुझु तब्दील थिया आहिनि। ऐं मिसाल अॻे जेका आइस हुई उहा 100 पॉइंटुनि ते विकिरो थींदी हुई, त हाणे उहा 10 पॉइंटुनि ते अची महदूद थी आहे ऐं 90 पॉइंटूं उन जूं ख़तमु थी वियूं आहिनि। पर हाणे उहे 90 पॉइंटूं बि अहिड़ियूं आहिनि जिन ताईं पहुचण जे लाइ पुलिस खे कुझु एक्सपर्टीज़ खपनि, पुलिस उते कोशिशि बि करे पई, पर अञा ताईं उन्हनि ताईं मुकमल तौर ते कामयाबु न वई आहे। पर पुलिस जी दावा आहे त असां
उन ताईं पहुचंदासीं ऐं हिनखे मुकमिल तौर ते ख़तमु कंदासीं। पर जेका महांगी थी आहे, जेके कंज़्यूम कनि था, आइस इस्तेमालु कनि था, उहे बिल्कुलु आसानीअ सां हाणे उहा नथा वठी सघनि, जेका कुझु वक़्तु हिन क्रैकडाउन खां अॻु उन्हनि खे आसानी सां मिली वेंदी, बिना ख़ौफ़ जे मिली वेंदी हुई ऐं सस्ती मिलंदी हुई। त हाणे उहा सूरत हाल न आहे, हाणे मुश्किल मिले थी ऐं थोरी महांगी मिले थी, त थोरो उनजो नेटवर्क चेंज थियो आहे। पर मूं तव्हांखे जेको पहिरीं बि ॿुधायो त जेकर इहो तसलसल इहो ई रहियो जेको हिन वक़्तु आहे, त यकीनन उन में कामयाबियूं हासिल थींदियूं। पर जेकॾहिं उहो तसलसल कुझु वक़्त लाइ आहे, कुझु टाइम फ्रेम जे लाइ आहे, त पोइ इहे जेके हिन वक़्तु कोशिशूं कयूं वयूं आहिनि, हिन वक़्तु जेका सख़्ती कई वई आहे, उहा जेका हिन वक़्तु थोरा घणा नतीजा ॾिना अथसि ऐं मुस्तक़बिल वारी अॻिते घणा नतीजा ॾींदा मिलंदा, त उहा सॼी एफर्ट जेका हिन वक़्तु वारी आहे उहा नाकाम वेंदी ऐं उहा बिल्कुलु उन ते पाणी फेरजी वेंदो जेकॾहिं इहा संजीदगी मुस्तक़िल बुनियादनि ते न रही। ठीकु आहे, ठीकु आहे, वॾी महिरबानी असगर खानोटी साहिबु, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। हनीफ़ सुहाग साहिबु तव्हांजी महिरबानी, हारून गोपांग साहिबु तव्हांजी महिरबानी, ज़ाहिद नून साहिबु तव्हांजी महिरबानी ऐं लतीफ़ लेगारी साहिबु तव्हांजी। नाज़रीन, तव्हां असांजे रिपोर्टर साथियुनि जी गुफ़्तगू ॿुधी। ही सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जी सूरत हाल हुई जेका दोस्तनि तव्हांजे साम्हूं रखी। मजमूई तौर ते सॼी सिंध में हीअ जेका मंशिया जी लानत आहे, इहा अञा ई पाण नथा चई सघूं त को मंशिया जो मुकमल ख़ात्मो थियो आहे। मामूली हिकिड़ी सख़्ती थी आहे, लेकिन उन में सिर्फ़ु पुलिस ऑफिसरनि जा जेके या एहलकार आहिनि उन्हनि जा नाला हिन टाइम ज़ाहिर कया विया आहिनि। अञा ऐं इहे पाण इम्कान या उमेदु करे सघूं था त उहे डीलर, उहे उन्हनि जा सहूलियतकार जेके वॾे पैमाने ते हीअ जेको ज़हर आहे हीअ मुख़्तलिफ़ सूबनि मां हिते पहुचाइनि था, उन्हनि जा बि नाला ज़ाहिर थींदा, उन्हनि जे ख़िलाफ़ बि सख़्तु कार्रवाई थींदी। ऐं ईअं ई अगरि रूटीन में ऐं ईअं सख़्ती सां कार्रवाइनि जो सिलसिलो जारी रहियो त हीअ जेका मंशिया जी लानत आहे, हिन में खोड़ जेको आहे त कामयाबी मिलंदी ऐं ख़ासि तौर ते नौजवाननि जो मुस्तक़बिल, ज़िंदगियूं ऐं ख़ासि तौर अॼुकल्ह जे ॾींहंनि में हीअ जेके ख़तरनाक नशा जिन ॾींहंनि खां आया आहिनि, उन्हनि ॾींहंनि में अफ़सोसनाक जेके वाक़िया आहिनि, तमामु घणा वाक़िया, किथे को नौजवान पंहिंजी माउ जो गलो कटे छॾे सिर्फ़ु इन लाइ त हुनखे मंशिया जा पैसा न मिलनि, किथे को पुटु पंहिंजी माउ खे जेको आहे गोली हणी मारे छॾे, किथे को मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे क़तलु करे छॾे ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते मुलाज़िमनि खे क़तलु करणु, मुख़्तलिफ़ नौजवाननि जी मौत जा वाक़िया आए ॾींहुं रिपोर्ट थियनि था। तंहिंजे करे सरकार खे घुरिजे त हीअ जेका मंशिया जी लानत आहे, ईअं संजीदगी सां नो कंप्रोमाइज़ हुजे, इन ते कंहिंखे केरु बि केॾो ताक़तवर छो न हुजे, उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई थिए जी। हीअ जेका लानत आहे, हीअ जेका ज़हर आहे, हीअ असांजे तव्हांजे सभिनि जे इलाइक़नि मां ख़तमु थिए, जीअं असांजी नौजवान जेका नसल आहे उहा बची सघे। अॼु जे प्रोग्राम में ॾींदा इजाज़त, ईंदुसि सूमर ते कंहिं ॿिए इशू, कंहिं ॿिए मामले मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं अल्लाह वाहे।